अस्सलाम वालेकुम या आलिम हज़रत। ये तव्हांजे आॾो ॻाल्हि था कयूं हिकिड़े अलाह लोक फ़क़ीर जी। अलाह वारो फ़क़ीर हूंदो हो, उहो जंग जर में जिथे आयो उते पियो ज़िंदगी गुज़ारींदो हो। हिकिड़े ॾींहुं जंग में वेठो हुयो, पखी हिन सां गॾु ॾाढा वेठा। उते हमरा हिकिड़ो आयो बकरियूं चारण। उन धनारे ॾिठो त हिन में फ़क़ीर सां पखी जानवर हड़ई वेठा आहिनि, एॾो को अलाह वारो आहे। हुनखे चई मूंखे पंहिंजो मुरीद कर। हुन चयोसि बाबा मुरीदनि जा पंध परे आहिनि, तूं भॼी वञ, तूं मुरीद न थी सघंदे। हुन चयो न न मूंखे पंहिंजो मुरीद कर। चई तुंहिंजी मर्ज़ी थींदो त हल। अलाए पोयों लॻी पियो, आया पे हलंदा आया पे। आॾो हिकिड़ो वाह आयो, वाह ते काठी बाठी कोन, ही वाह वॾो। फ़क़ीर जो पंहिंजो ॾंडो सिधो कयो त वाट ठही वई, वाह टपियूं अॻिते निकिता आया हलंदा हलंदा। जंहिंमहिल हिननि खे बुख लॻी ॾाढी, त फ़क़ीर खे चई मूंखे बुख लॻी आहे ॾाढी। उन हमरा चयोसि फ़क़ीर त अलाह वारो त बुख दुख खां जहिड़ो वाक़ुफ़ ई कोन हो। हुन चयोसि अटो पियो आहे। फ़क़ीर गोदड़ीअ में कढी ॾिनो त चयोसि अटो पियो आहे, वञो हाणे घरड़ा निॾाई हितां वञी मानियूं पजराया। पर ॿ मानियूं कराइजां पूरियूं सारियूं, हिकिड़ो कराइजां थुलो लोलो। पोइ मानियूं भली तूं खा, बाक़ी थुलो लोलो खयूं आहे। जी हा। हे वियो मानी कराए आयो, ॿ मानियूं थुलो लोलो, टे पचराए आयो। थुलो लोलो त उते ई वेही पाण खाधाई, बाक़ी ॿ मानियूं खणी अचे पहुतो फ़क़ीर वटि। फ़क़ीर चयोसि भाउ थुलो लोलो काॾे वियो? चई साईं इहे ई थियूं। जी बाबा मां तोखे अटो ॾिनो, ॿ मानियूं सनियूं, हिकिड़ो थुलो लोलो पचराया। चई न कसम खणे हेॾो होॾो। चयोसि न इहे ई थियूं। फ़क़ीर चयो कोई वॾो क़ुरानी आहे, पर हाणे तरस हाली हलूं अॻिते। हे आया पे, वरी अॻिते अॻिते आया पे। साम्हूं दरिया अची वियो, दरिया तां टपनि पिया, क्रॉस पिया कनि। वरी बि फ़क़ीर ॾंडो सिधो कयो त रस्तो थी वियो, टपिया अचनि पिया। फ़क़ीर तिखो टपी, थोरो पाणी अञा वॾो हुयो ऐं ॾंडो जो ॿाहिरि कढियईं त हो पियो गोता खाए। उते बि चयसि बाबा लोलो ॾस त पोइ कढाए न। हुन चयो साईं मूंखे साह जी मरां थो मुर्गो ई तोखे लोलो क़ुरान खणाए कोन थियो। हिन जो न वॾो को पको आहे, हलो तो में कढियईं। हेड़ी हलंदा आया पे। किथे राति पई हिननि खे। हिनारे मुरीद सोचियो त सॼो हिसाब किताब जेको आहे सो आहे ॾंडे में, फ़क़ीर में कुझु बि कोन्हे। बिना ॾंडो पाणीअ ते सिधो थो करे त पाणी जेको आहे हिनखे वाट ठाहे थो ॾिए। सॼो चकर इहो आहे, पर हाणे तरस रुॻो हे निंड करे ॾिठईं त फ़क़ीर खे निंड वरितो आहे। हिन हिकिड़ो लोटड़ो बुझेसि, ॾंडो बुझेसि, इहो खणी आ कई यार। आयो वेझो को शहर हो, उते जे हिन होको ॾिनो नौ तबीब। उतां जे बादशाह खे हूंदी कोड़ जी बीमारी। हो हकीमनि खां एॾो रोंदा वठंदा, को फ़र्क़ु कोन पियो पए। हिन चयो मां हिन जो इलाजु कंदुसि। चवंदा कंदे अथई बादशाह, जेकॾहिं इलाजु न लॻो त विञाए छॾींदुसि सिर। जी न मां इलाजु कंदोमांसि, अलाह कंदो सही थी वेंदो। अलाह हिन वठी आया, लोटे में पाणी विझी फ़क़ीर वारे में, लूण जा कणा विझी ऐं हिन ॾंडो घुमाए चई प्यारियोसि। हिनखे जो प्यारियऊं त हूअं कोड़ त गिराट टुपो 1.5 गिराट थी वियो, रंध वधी वियो। कोड़ जो हिन जो वधी वियो त हिन खणी बादशाह जो न फांसी ॾियोसि। हेॾे खे न अहिड़ो इलाजु कयईं, 1/2 कलाक में रहंदो एतिरो वधी वियो। अलाह पोयों फ़क़ीर बि थियो। फ़क़ीर जो थियो त ॾिठईं त न ॾंडो न लोटो न वरी
मुआरो मुरीदी फ़कीर हिन जो पेर खणी अचे पहुतो शहर में अचे पुछा कि भाई हेड़े आरे पारे हिते हमरा आयो कि हा वाह आयो त बि पियो सॾाए थो जो फांसीअ ते बादशाह बीहारी बीठो यार फांसी ॾींदासीं आयो फ़कीर बादशाह खे ॻाल्हि ॿुध हे मुंहिंजो मुरीद आहे ईअं न कर फांसी न ॾींदो तोखे शफ़ा सां कमु थो मां तुंहिंजो इलाजु कयां थो चई त पोइ सही आहे जे शफ़ा न थींदो तोखे बि ईअं ई टंगींदासीं चई न अलाह जे हुकुम सां शफ़ा थींदी अवा साॻियो ई लोटो घुराए ऐं डंडो घुराए ऐं पाणी विझराए लूण या कणा विझी डंडो फेराए ॾिनो फ़कीर बादशाह ऐं कोड़ छॾे वियो फाइनल बादशाह ॾाढो ठीकु ठाक थी वियो बादशाह चयो हाणे फ़कीर जेको बि चई सो मां जे हुकुम करे दुनिया जूं कोठियूं भरियूं पियूं माल रिज़्क़ जेको चई मेहूं काहीं जेको काहीं फ़कीर चयो बाबा असां अलाह लोको फ़कीर आहियूं असांखे कंहिं शइ जी ज़रूरत कोन्हे का शइ न खपे हिन वारो मुरीद वरी चुंडड़ी पियो हणे साईं ईअं कीअं था कयो भाउ असां बुखंदे आहियूं भरी हिकिड़ी हण पैसनि जी फ़कीर सम्झी वियो त मुरीद मिड़ी लालची आहे बादशाह चईंदा हिकिड़ी पैसनि जी भरी असां हणंदासीं चई साईं भली तव्हां पंजाणो चई न बसि मुरीद मुंहिंजो हिकिड़ो गॾो खणी भला अदा भरी पैसनि जी हिननि ॿधी हाणे आॾो फ़कीर पोयों मुरीद हिन वारो भरीअ तां जंहिं महिल शहर मूं निकिता त मुरीद हिन वारो फ़कीर ॾिठो त न मुखों बि किरास खणी थो वञे चयांसि बाबा बीह आस्ते हल हो पोयों अचे छा थो करे चयांसि वज़न मथे ते मूंखे आहे तूं अची न अची मां हलायां थो हुन चयो वञ बणाए त ठॻु आहे भरी खणी भॼी वेंदो फ़कीर चयो लाहे त विरहायूं अदा हिननि खणी भरी लाथी चयांसि भरीअ खे हिसा कर 3 हुनजो साईं ईअं कीअं ॼणा 2 पर हिसा 3 कीअं कयूं चई बाबा जंहिं थुलो लोलो खाधो 3 हिसो उन जो कढणो आहे मूंखे चई साईं ईअं कीअं चई न 3 हिसो उन जो मां ॾींदुसि पर त चई घणो ई त न थुलो लोलो थियो ई कोन्हे अञा 2 हिसा कयूं चवंदो न बाबा 3 हिसो जेको आहे उन जो आहे मूंखे ख़बर आहे हिते हुन चयो साईं थुलो लोलो मूं खाधो चई बाबा हेॾे ॿुॾी पियो मरी पियो दरिया में पोइ सची कोन के ऐं हींअर थो चई मूं खाधो तूं पैसनि जे करे थो चई अबा वरी यार कसमनि में न साईं थुलो लोलो मूं खाधो पोइ चयांसि भाई मेड़े सेड़े भरी ॿध पैसनि जी ज़रूरत मूंखे कोन्हे तूं खणी वञ उते ई तोखे मूं चयो न तूं मुरीद कोन थी सघंदे इहे पैसा तोखे आया तुंहिंजी जाइ न आहे मुरीद न थींदे तूं अदा हिनखे पैसनि जी भरी खणाए ऐं रवानो कयईं फ़कीर वरी जंगल में लही वियो